आम ख़बर वती पहुचाई रोहड़ी मां जिथे अलीवाहण जीटी रोड ते चिंची रक्षा ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। नतीजे में नींगर फो थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर वती पहुचाई पिया रोहड़ी मां जिथे अलीवाहण जे जीटी रोड ते चिंची रक्षा ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। नतीजे में नींगर फो थी वियो आहे। जिन त फोती नींगर जी सुञाणप अब्दुल हक लाशारी तौर थी आहे, जेको लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो आहे। ख़बर मत पहुचाए रहिया आहियूं। रोहड़ी मां जिथे अलीवाहण वाह जीटी रोड ते चिंची रक्षा ऐं ट्रक में टक्कर थियो आहे। नतीजे में नींगर फो थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। रोहड़ी मां करीम बख्श जतोई खान जी। करीम बख्श आगाह कजो कि हादसो पेश आयो आहे। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रोहड़ी जेको आहे भरिसां जेको आहे तेज़ रफ़्तार जेको आहे ट्रक में टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में जेको आहे अब्दुल रज़ाक कोठे वासी जेको आहे ॿारनि में निगर जेको आहे ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज ख़ातिर जेको जोगी हालत में ज़ख़्मनि जा सूर नज़र ते जेको आहे फो थी वियो। जॾहिं त फोती जो मर्द जेको आहे घर पहुचण ते जेको आहे संदसि अमर खे बेहोशी था दौरा पवण लॻा ऐं घर में को रहमत लाइ। जी ठीक है करीम बख्श, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।